हे हथ से बागी कंदा माखे कुरान शरीफ जो कसम मां कुरान खणी हथ तो हथ मथे तो क्या दिया जी लाड़काणो एसएसपी लाड़काणे मुझे अपीला तो रतो जो रस जो चे तो हथ से मना डो अचो मां खावा हिन हाणे पैसा खाई रियो माखे कुरान मथे ते हे पैसा खाई रियो ना जे करे प्राइवेट गनमेन न जेके ये कुरान ते चोरी कंदा बे रते ते को चोरी भी न तो करे ये जे को जरा भगा दई ये सेक्शन भई ते मुझे सवाल ना जाए दे मुदा ना जाए इंसाफ पे ने दरियों भई दे मुखा ये जे को दरियों भई दे मुझे ये थाना न जाते ये तो सेक्शन भई ते हे कपड़ा लाए मुदा इते जला मुझे सोनू खणी वा मां दिया जी लाड़काणो एसएसपी लाड़काणे के रुकेश क्या दो मुझे हिमल जो को नोटिस वरतो ने जे हिमल मुझे नोटिस न वरतो मां बच्चा वठी मां रोड बंद करूं जे को भेटता थी तो प्राइवेट मानू जे को आथो एड़ा प्राइवेट मानू जे के रुमाल जो बुटा लगला जोगी रिंदु आ रहा है केड़ो है पूरो यो टिको जो का जो जोगी रिंदु ने के चंडन के हे मासूमन जो इन मासूमन के चंबा जो का धक्का मासूमन के हया के ये थिंदो आ यो मुजा सत मानू घुमन हिनमल जो को आसो सतन मानन मो एकड़ो मुजो मानू भी वापसी न थियो हिमल ताणी जो को घर हिमल जो हिमल मां बार बच्चा वठी मां रोड बंद कंदो मां केड़ो गुनाह का एकड़ो दो का मां कोई क्रिमिनल मां दुआरिया मां धाड़ेला जे धाड़ेलो दुआरिया मां शहर में छो गया तो चलो मुझे पानो नालो मलगुजार है मकान रात लोला है सजो रतो तेरो सुने शहर है मानू है ऊपर बाराड़ी जाऊं इते बस 12 12:30 थियन पिया जे को चोरी जी घर में जी पुलिस और प्राइवेट मानू एसएसए सा गडु जे को आसो सजो यारो शहर में गडु ते कर असा इतलाव कना सा थाने ते वणो आ सा मिलूं आ छा गाला छा मसलो आ 24 घंटा गडु आयो पुलिस आ शहर में शहर जा मानू आयो जोर से प्राइवेट मानू कुछ इन गडु साण एसे जो पाण हको एसे जो पाण अंदर हलियो अचिया जेके सिपाही उहे गडु अचन सा कोई मसलो न हो असा इतराज न हो हुकूमत अचिया को अबो मना कोई मसलो ना है बाकी जेके प्राइवेट मानू बूटा लगला मानू गुंडा जेके गडु पाण गडु घुमाईंदो होते तो जाडे काडे जेको आ तो गडु उन्हनि के उहे जोर से अची करे जेको आ तो धिक्का दर के ये जो धिका हे धक हे नंढड़ा मासूम मुंहिंजा जेको आहे पहिरियां तो अची घर में सोनू खणी विया आहिनि सामान खणी विया आहिनि मोटरसाइकिल 2024 मॉडल आहे मोटरसाइकिल काए विया आहिनि ॿी मोटरसाइकिल काए विया आहिनि सीडी जेको आहे 7 माण्हू मुंहिंजा घुमो हिन महिल ताणी मां DIG लाड़काणो एसएसपी लाड़काणे खे मुंहिंजी अपील आहे त इहा रिक्वेस्ट कयां थो मां हथ ॿधी जेको आहे हिन जाइ वारदात जो जेको आहे नोटिस वरितो वञे भाऊ इजाज़तगारी खे मां अपील थो कयां त DIG लाड़काणो एसएसपी लाड़काणो अभी फरियाल टालपुर के मुझे अपील है हे जो इन शइ जो नोटिस वरितो वञे मूंसां नाइंसाफ़ी छो थी आहे छाजे करे थी आहे मां कहिड़ो गुनाह कया कहिड़ो ॾोह कया मां कोई क्रिमिनल आहियां मां ॾुआरी आहियां मां धाड़ेल आहियां जे धाड़ेलो ॾुआरी हुजनि मां शहर में छो वियां पोइ ॿारणी में लॾे वञा उते वञी वियां जेको आहे वञा मुंहिंजो MC हुजे मुंहिंजो FR हुजे जो मतिलबु प्राइवेट माण्हू वठी अचे जो जेको आहे फुलपुर प्राइवेट माण्हू वठी अचे घर में अची घिरियो आहे पाण अची आहे कुझु बि ॾुख न थिया प्राइवेट माण्हू वठी अची अंदरि दाख़िल थियो आहे जानो कयो तो अंदर भिटियूं भाॼियूं तो ये जो जरा भगा दई ये सेक्शन भई ते मुझे सवाल ना जाए दे मुदा ना जाए इंसाफ पे ने दरियों भई दे मुखा ये जो दरियों भई दे मुझे थाना न जाते ये तो सेक्शन भई ते हे कपड़ा लाए मुदा इते जला मुझे सोनू खणी वा मां DIG लाड़काणो एसएसपी लाड़काणे के रुकेश क्या दो मुझे हिमल जो को नोटिस वरतो ने जे हिमल मुझे नोटिस न वरतो मां बच्चा वठी मां रोड बंद करूं जेको आ ये जो को भिति के जेको आहे प्राइवेट माण्हू एसएसए सां गनमेन उहे अची भितियुनि खे धिका ॾेई मुंहिंजे बचनि में अची घिरिया आहिनि मां DIG लाड़काणे के एसएसपी लाड़काणे के मुंहिंजी अपील आहे जेको आहे हिन शइ जो नोटिस वरितो वञे मां ॾोहारी आहियां मां धाड़ेलो आहियां ॾोहारियो धाड़ेलो न त मां शहर में छो वियां मां DIG लाड़काणो एसएसपी लाड़काणे के मुंहिंजी अपील आहे जेको आहे सो हिन शइ जो नोटिस वरितो वञे जे नोटिस न वरितो वियो मां बच्चा ॿार वठी वञी रोड बंदि कंदुमि सुभाणे कोरट बि मां वेंदुमि कोरट बि थींदुमि वञी जेको आहे त प्राइवेट माण्हू जेको आहे सो अहिड़ा प्राइवेट माण्हू जेके रुमाल जो बूटा लॻला जोगी रिंदु आ रहा है केड़ो है एकड़ो यो टिको जो का जोगी रिंदु उन के नंढड़न के हे मासूमन जो इन मासूमन के चंबा जो का धक्का मासूमन के हया के ये थिंदो आ यो अला एकड़ो प्राइवेट जोगी जो का रिंदु जो का 5-4 ॿिया माण्हू त जेको रुमाल ना बूटा लगा 7 माण्हू मुंहिंजा गुम कया अथई 2 मोटरसाइकिलूं दुनाली बंदूक लेसण था उहा गुम आहे मुंहिंजी 7 माण्हुनि में हिकिड़ो मुंहिंजो माण्हू बि वापसी न थियो आहे हिमल ताणी जेको आहे घर हिमल मां ॿार बच्चा वठी मां रोड बंदि कंदुमि
हिन शइ जो नोटिस वरितो वञे DIG लाड़काणो SSP लाड़काणे खे मुंहिंजी इहा अपील आहे हे ॿाहूं हथ ॿधी जोड़े करे अर्ज़ु थो कयां त हिन शइ जो नोटिस वरितो वञे असां कारोबार धंधे वारा माण्हू माल वारा माण्हू सॼो ॾींहुं माल जेको आहे चारनि नंढड़ा आहे असां कारोबार हिन बचनि खे असां फिटी करे जेको आहे हुनखे हरू भरू वेसो जो रतो दरो भागी थो करे जेको आहे ॾोहो कड़ो थियो आहे छा ॻाल्हि छा मुआड़ जा MC हुजे जा FR हुजे वरी कंहिंजे मुखालिफ़ जे चवण ते या कंहिंजे चवण ते आहे जेको 24 घंटा गॾु आहियो असांखे चवे न तव्हांजे मथां MC जा FR शहर में अचो 24 घंटा गॾु आहियो वेसे जे असां जेको आहे रोज़ी करण बि नथा ॾियनि न को कारोबार करणु ॾियनि था पुलिस वारा जेको आहे मासूमनि जी न पढ़ाई करणु छॾीनि था न का शइ जेको आहे हे हथ सां बाग़ी कंदा मूंखे क़ुर शरीफ़ जो कसम आहे मां क़ुर खणी हथ मथे थो कयां त DIG लाड़काणो SSP लाड़काणे मुंहिंजी अपील आहे त रतो दो सॼो चए थो हथ सां माना ॾोह अचो मां खावां हिन हाणे पैसा खाई रहियो मूंखे क़ुर मथे ते ॾे हे पैसा खाई रहियो आहे जेका प्राइवेटी गनमेन न जेके इहे क़ुर ते चोरी कंदा ॿियो रते ते को चोरी बि नथो करे हलो अता मोहम्मद शहज़ादो शाह मुराद आदम वसीम सलीम जेको आहे सो सिराज कुराड़ो इहे जेको आहे माण्हू मुंहिंजा खणी विया ऐं 2 मोटरसाइकिलूं उन्हनि जा कागरनि मां वटि ऐं मुंहिंजी दुनाली बंदूक 1.5 तोलो सोन आहे उहो घर में घिरी करे सैफियूं जेको तव्हांखे ॾेखारियूं उहे भञी करे सामान 1,08,000 पैसा हुया उहे बि जेको आहे सैफ में भञी कढी उहे पैसा बि खणी विया राजा जमाली जेको आहे इहो खणी विया इहो पाड़े जो असांजे शहर जो आहे जे इहो इतलाउ करियां त असां छो न चऊं थाणे ते अॻूणे आया आहिनि जेको आहे हुते पाणी पीतो अथऊं जे तव्हांखे वठिणो त असांखे वठनि न हिते जेको आहे जे भितियूं भॻियूं अथऊं ध्यानु कयो अथऊं अलाए कहिड़ा प्राइवेटी माण्हू जेको आहे गॾु तरे जेको आहे पाण हिते जो अचे असांखे एतिरा न हो कोई बि असां पाण हथ बि ॾियण लाइ तयारु हुयासीं हिते खे असां हथ अगरि जे अहिड़ी ॻाल्हि हुई त 24 घंटा शहर में आहियूं असांखे इतलाउ करियां त असां शहर जा माण्हू थाणे ते वञी पेश थियो आहे बाबा छा ॻाल्हि आहे छा मसइलो आहे असां SSP सां मिलूं आहे प्राइवेटी माण्हू अची अलाए किथां किथां किना माण्हू वठी जेको आहे जोगीर ईंदो आहे राजा जमालिया 2-3 माण्हू जेको आहे वठी करे घर अची दरवाज़ा भञणु हे करणु नाजाइज़ी करणु प्राइवेटी माण्हू 2-3 साण त जेको आहे इहे गुंडा माण्हू पंहिंजे ॻोठ मां खणी वियो आहे होॾो जेको आहे 2-3 माण्हू प्राइवेटी जेके गॾु फेरिया थो उन्हनि खे ॿुटा लॻा ज़ोर सां अची मुंहिंजे अची घर में घिरिया आहिनि मुंहिंजूं 2 मोटरसाइकिलूं दुनाली बंदूक 1.5 तोलो सोन 1,08,000 पैसा लटा कपिड़ा उहे बि खणी आहिनि जेको आहे